अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो गुड न्यूज़ ऑफ पब्लिक। आउं आहियां अब्दुल अली मेमुण। तव्हां खे आगाह कयूं था कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां। सभ खां पहिरीं आगाज़ कयूं था हिन ख़बर खां। पाकिस्तान तहरीक इंसाफ गुलज़ार हिजरी टाउन जे सदर बशीर अहमद सोडर ज़िला वेस्ट जे नादरन बाईपास लग ॻोठ इंडस टाउन में लॉकडाउन खां पोइ जेके ग़रीब मिसकीन जेके मज़दूरी कंदा हुआ, फैक्ट्रियुनि में कमु कंदा हुआ, दिहाड़ी ते कमु कंदा हुआ, उहे बेरोज़गार थी विया आहिनि। उन्हनि में ग़रीबनि में राशन विरहायो आहे। बशीर सोडर जो चवणु हुयो त असां हिननि मज़दूरनि खे ग़रीबनि खे अकेलो कोन छॾींदासीं। असांजो जेतिरो वस हलियो असां उन्हनि जी मदद कंदासीं। इमरान खान जो हुकुम आहे त उन्हनि ग़रीबनि मिसकीननि वटि राशन पहुचायो। अॼु असां हिननि वटि 100 बोरियूं खणी आया आहियूं। इंशाल्लाह ॿीहर बची असां हिन जी मदद कंदासीं। बशीर सोडर जो वधीक साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुझे ख्याल में तो जेके भी पीपल्स पार्टी जा नुमाइंदा आहिनि या जेके आहिनि कर्ता धर्ता उन्हनि खे राशन रोज़ जे बुनियाद ते हज़ारनि जी तादाद में मिले पियो, पर असांखे ॾिसण में कोन पियो अचे त उहे राशन केॾांहुं कनि था ऐं किथे उहे विरहाइनि था। पर DC ऑफिस जेको हिननि खे राशन जेको आहे वसूल थिए पियो उतो रोज़ाने बुनियाद ते ट्रकुनि जे हिसाब सां खणनि पिया। पोइ जी ख़बर कोन त राशन केॾांहुं वञे थो ऐं कहिड़नि ग़रीबनि खे ॾियनि था। उहो तव्हां मीडिया वारा लॉकडाउन जे हवाले सां तमामु जेको ग़रीब मिसकिन माण्हू जेको मज़दूरी कंदो हो, जेको वीचारो रोज़ जे बुनियाद ते अटो वठी पंहिंजे बचड़नि खे खाराईंदो हो, लॉकडाउन जी वजह सां तमामु पब्लिक परेशान आहे, तमामु जेको आहे उहे मज़दूर तबिको परेशान आहे। उहे वीचारा माण्हू ग़रीब जेके मिसकिन हुया जेके पंहिंजी दिहाड़ी कमाए अचे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदा हुआ, उहे परेशान आहिनि। असां कोशिशि कयूं था त हर हिकु ॻोठ वञी हर हिकु गली वञी ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जी मदद करे सघूं। अॼु तव्हां ॾिसो था त इंडस टाउन जे अंदरि असां 100 ख़ानदान लाइ जेको आहे सो अॼु अटो आंदो हुयो। इंशाल्लाह असांजी हीअ जेकी कोशिशि आहे या हीअ असांजी जेका जस्तजू आहे जेका असांजी जदोजहद आहे, जेतर माण्हुनि जे मथां ॾुखियो टाइम आहे, हिन मुल्क जे मथां ॾुखियो टाइम आहे, पाकिस्तानी क़ौम जे मथां ॾुखियो टाइम आहे, एतर पाकिस्तान तहरीक इंसाफ जेको आहे उहो शाना बशाना माण्हुनि सां गॾु हूंदी। अॼु मां गुलदार हिजरी टाउन जी तरफ़ां आयो आहियां ऐं प्रेसिडेंट आहियां गुलदार हिजरी टाउन जो, पाकिस्तान तहरीक इंसाफ जो। इंशाल्लाह तहरीक इंसाफ जा वर्कर उहिदेदार कारकुन हमेशह माण्हुनि जे दुख सुख में गॾु रहिया आहिनि, हींअर बि इंशाल्लाह गॾु हूंदा। हीअ असां पंहिंजी मतिलबु पाण त जेको आहे कोशिशि वरिती आहे। पार्टी जे तरफ़ां बि जेको राशन असां वटि आयो हुयो उहो बि असां मुख़्तलिफ़ जेको आहे UC जे अंदरि डिवाइड कयो आहे ऐं जेकी बेज़ाते तौरु पाण बि कोशिशि वरिती आहे। मुंहिंजा जेके यार दोस्त आहिनि उन्हनि जी मदद जे थ्रू असीं इंशाल्लाह जेतिरी मुश्किल टाइम आहे एतिरी असीं माण्हुनि जी मदद कंदा रहंदासीं। ये भाव असांजो जेको आहे सो सोडर साहब हिन पंहिंजे घरां मदद कई आहे, जेको आहे सो पार्टीअ असांखे कोन ॾिनो आहे। ऐं मां जेको आहे पंहिंजे तरफ़ां ॾिसूं था त हे इंडस जा दोस्त सभु मंडीअ में कमाईंदा आहिनि, पर हिन महिल नथा कमाइनि। असां खां जेतिरो बि थींदो असां जेको आहे सो पंहिंजे घरऊं जा दोस्तनि खे चई असां मदद कंदासीं। अॼु 100 जेको आहे सो कटो आंदो अथऊं, वरी बि असां कोशिश में लॻा पिया आहियूं जेके असां जहिड़ा ग़रीब दोस्त आहिनि या जेके असांजा मित्र आहिनि।